इसराइल हमास जंगबंदी में वधिक ॿिनि ॾींहनि जी वाद ते रास्तो ज़ाहिर करे छॾियो। जंगबंदीअ में वाद दौरान 60 फ़लस्तीनी ऐं 13 इसराइली क़ैदियुनि खे आज़ाद कयो वेंदो। इसराइली वज़ीर-आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त जंगबंदी ख़त्म थियण ते हिकु दफ़ो ॿीहर हमास ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई शुरू कई वेंदी। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में बाहि सबबि फ़ौत थियल 11 ॼणनि जे घरनि में सोग बरक़रार। मुतासिर माण्हू साहु गुसाइजण सबबि फ़ौत थियण जो इंकशाफ। फायर ब्रिगेड जी रिपोर्ट में चयो वियो आहे त शॉपिंग सेंटर जी इमारत में पब्लिक सेफ्टी सिस्टम, बाहि खां बचाइण जो सामान ऐं हंगामी रस्तो नागे 11 ई माण्हू ॿाहिरि निकिरण जो रस्तो न हुअण सबबि गुसाइजी फ़ौत थिया आहिनि। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर तरफ़ां कराची में स्ट्रीट क्राइम ऐं कचे मां धाड़ीलनि जे ख़ात्मे जी हिदायत। डीएसपी तरफ़ां धाड़े जे वाक़े जी जांच लाइ कमेटी क़ाइमु। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि अमन अमान बाबति आला सतही इजलास। घरू वज़ीर हारिस नवाज़, चीफ सेक्रेटरी फ़खर आलम ऐं ॿियनि जी शिरकत। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त शहर में किथे बि पुलिस जो गश्त नज़र न अची रहियो आहे। चेकिंग नज़र ई नथी अचे। शहरनि खां पुलिस बर्दाश्त जोगी नाहे। कमु न कंदड़ पुलिस एहलकारनि खे ड्यूटीअ तां फारिग कयो वञे। शहर में पुलिस पाण ई धाड़ा हणंदी त शहरनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियो वेंदो। शहर में हर गैर क़ानूनी कमु पुलिस जी सरपरस्ती में थी रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर-आज़म नवाज़ शरीफ़ जी एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी 29 नवंबर ताईं मुलतवी। अदालत रिमार्क्स में चयो आहे त चार्ज सही फ्रेम न थी ऐं नई वरी नेब खे ख़बर हुई त शाहिदियूं कहिड़ियूं आहिनि। अवामी नुमाइंदो आमदनी खां वधीक असासनि खां सवाइ करप्शन कीअं करे सघे थो। सॼो साल करंसी खे हिक ई अघ ते रखंदड़ मुल्क बेवकूफ़ आहिनि। पाकिस्तानी करंसी वधीक मज़बूत थियणु घुर्जे। नवाज़ शरीफ़ अरबे रुपयनि जी आछ रद्द करे एटमी धमाका कया। भारत सां ॻाल्हियूं अॻिते वधियूं त कारगिल जंग शुरू थी। मुस्लिम लीग नून हमेशह मईशत खे मज़बूत करण लाइ कमु कयो। नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सागदार। बनू जे इलाइक़े बकाखेल में आबकाती धमाको, 2 शहरी शहीद, 3 फ़ौजी जवाननि समेत 10 शहरी ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो, शकी दहशतगर्दनि जी मौजूदगीअ ते सर्च ऑपरेशन। £190 मिलियन केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो वधीक 14 ॾींहनि जो जुडिशियल रिमांड मंज़ूर। अदालत अॻूणे वज़ीर-आज़म जे वधीक जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। लंडन में अॻूणे सलाहकार शहज़ाद अकबर ते मुबैना तौर तेज़ाब हमलो। संदसि चवणु आहे त हिकु शख़्स तेज़ाब हमलो कयो, जंहिं सबबि खे ज़ख़्म रसिया आहिनि। हमले में संदसि घरवारी ऐं ॿारड़ा महफ़ूज़ आहिनि। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। सिंध यूनिवर्सिटी मिरपुर ख़ास कैंपस में सकाफ़ती तक़रीब, गीतनि ते झूमरियूं। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में पुरवकार सकाफ़ती तक़रीब, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे वॾे अंग में शिरकत। मडीर में वकीलनि तरफ़ां सकाफ़ती तक़रीब में गीतनि ते रक़्स, मांझनि में सकाफ़ती मच कचहरी। रफ़ीक फ़क़ीर सुरंडी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। लाड़काणे जे सरकारी स्कूल में सकाफ़ती निमाइश, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइम। कोट गुलाम मोहम्मद में सिंधी अदबी संगत तरफ़ां सकाफ़ती मुशाइरो। बदीन जे हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तक़रीब, सिंधी गीतनि ते रक़्स। चेल्हार जे स्कूल में बि सकाफ़ती तक़रीब दौरान गीतनि ते झुमरियूं। मीरो ख़ान ऐं जमाल शाह जे शहरनि तरफ़ां बि सिंध टीवी नेटवर्क सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। कंडियारे में मोटरसाइकिल जे मिस्त्री नौजवाननि लाइ मुफ़्त में पटका ठाहिण शुरू करे छॾिया। खानबान में सकाफ़ती ॾियार जे सिलसिले में ॾांदनि जी डोड़, शौक़ीननि जी वॾे अंग में शिरकत।
सिंध जे तारीख़ी मागमोहन जे दड़े ते औरतुनि जे हक़नि बाबति तक़रीब मुल्क जी कुंड कुर्छ मां औरतुनि जे वॾे अंग में शिरकत घरेलू तशद्दुद रोकण बाबति टेबलोस पेश गज रिलनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सक़ाफ़ती स्टॉल लॻाइण। सिंध हाई कोर्ट तरफ़ा गुम थियल माण्हुनि जे केस में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। गुम थियल शहरी अली हसन जी ॻोल्हा लाइ JIT जो इजलास घुराइण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटे जो चवणु आहे त जेकॾहिं को शहरी पाण गुम थी वञे त ॻोल्हा करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। गुम थियल माण्हुनि जे केसनि में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। छाछरे में मंगरिया बिरादरी विच में प्लाट जे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। सामारे में पुलिस तरफ़ा कोली बिरादरी जी जंज खे रोकण बाबति जांच शुरू। जांच कमेटी तरफ़ा मुतासिर धुर जा बयान कलमबंद। मिर्पुर ख़ास में जंज जी तस्दील ख़िलाफ़ कोली बिरादरी जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस इको साउंड वॼाइण ते जंज रोके 5000 रुपया रिश्वत तलब कई। मुहूर्त वारो वक़्तु गुज़रण सबब शादी जी रस्म भी अदा न थी सघी। मातली में रोड हादसे के नतीजे में जख्मी नौजवान फोत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश मातली टंडे गुलाम अली रोड ते रखी धरणो। ट्रैफिक मुअत्तल। वारसनि जो चवणु आहे त नौजवान रियाज़ ज़मान ख़ास केली ख़ानगी अस्पताल जी एम्बुलेंस जे टक्कर में फोत थियो आहे। इंतज़ामिया थाणे ते लिखत बावजूद नौजवान जे इलाज में मदद का इनकार कयो। इलाज न थियण सबब नौजवान तड़पी दमधणी हवाले कयो। कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध जा रहवासी जदीद दौर में भी सहूलतुनि खां वांझियल। सांगड़ में रोड हादसे सबब फोत थियल नौजवान जो मड़ बेड़ी सरीह कब्रिस्तान मुंतक़िल कयो वियो। हिक ई घर जा 7 भाती फोत थियण बावजूद रांटो कैनाल ते पुल न ठही सघी। नई दुंबाले में ॻोठाणनि जो पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस बासरनि जे इशारे ते नौजवान खे गुम करे छॾियो आहे। नौजवान खे आज़ाद न कयो वियो त SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। सराड़ी भरिसां खॾर शाख खे लॻल घारो बंदि न थी सघियो। रेलवे जी पटड़ी बि पाणी हेठि। हादसे जो ख़दशो। आपाशी अमले घारे जो को बि नोटिस न वरितो। फैज़गंज वेझो अमन माइनर खे 30 फुट घारो। हिकु ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। उडेरोलाल में छंडण शाख खे 80 फुट घारो पइजी वियो। हिकु ॻोठ ऐं 100 एकड़नि ते बिछल फसल लुढ़ी वियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में वधीक 4 ॼणा फोत। बबरलोए में क़ौमी शाहराह ते हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक 2 ॼणा फोत। फोतुनि जो अंग वधी जा थी वियो। कोटलालू रेलवे स्टेशन वटि नौजवान रेल गाॾी हेठां अची फोत। मीरवाह गुरजाणी भरिसां डाटसन ऊंधी थियण जे नतीजे में नौजवान हयाती विञाए वेठो।